करो गुलाब करो गुलाब। मम्मी तव्हां छा पिया चओ? सही पई चवां, कहिड़ी ग़लत ॻाल्हि कई अथम? गलत नाहे त पोइ छा आहे? शगुफ्ता नवीद सां शादी कीअं थी करे सघे? हाँ त कंदी त छा थी पियो, इन में कहिड़ी बुराई आहे? मां हिते ओताक में सुतो पियोसि, तूं अंधेरे में आहीं, मूं ते हिक नज़र विझण खां पोइ हेॾे होॾे ॾिठई ऐं पोइ हवेली जे तरफ़ हलियो वई। हवेली जे पासे? हा, हवेली जी पोएं तरफ़। अरे अरे मोलो तू चरियो थी आयो आहीं, ख्वाब ॾिठो हूंदई। मूंखे हिकिड़ी ग़लती थी वई आहे। गलती? कहिड़ी गलती? तुंहिंजे मुड़ुस फोन कयो। अच्छा, कॾहिं? कुछ देर अॻु में मुंहिंजी ख़ैरियत पियो पुछे। मूं चयो मां बिल्कुलु ठीकु आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर कि तूं इहो बहानो करे आई आहीं। यामीन खान तोखे छो मोकिलियो आहे? मतलब त तोखे ईअं चई त वञी साइण खे वठी अच? हा। छो तोखां नाराज़ न थियो? तू तो मूंखे रेस्ट जे बगैर इजाज़त जे हेॾा वठी आई। न कुछ भी न चई? साइण मां पाण हैरान आहियां। मूंखे त साईं सिर्फ़ु एतिरो चयो त वञी साइण खे वठी अच। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।